तो तव्हां अॼु ॾाढो खिलंदो पपन बुले जो जिगर जलियो आ जा माशूका तव्हां भलो ॻाए सघां थो बाबा न पपन बुलो आ वरी ते पुॼी न सघियासीं बाबा गाबो आहे ज़ाहिर गाबो ई आहे न उहो डोड़ंदो ऐं त गाबो कोन थो जले सघे बाबा हितां हिकु छॾायो बाजर जी मानी जी कुटी माना लॻे थो सॼो माना कंप्लीट खाईंदो तव्हांजे अञा त उहो रहियल आहे न माना कुटी रहियल आहे बुसरी रहियल आहे मखण वेठो खाए हेॾे शल घोट थिए अण मोट थिए ॿियो भेरो ॿियो ऐं पोइ वञी घर वञी जेको आहे न घर वञा फटफोट विझे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों ॿीहर खिपरे लॻ असद शाह जी ओताक में मौजूदु आहियां मूंसां गॾु हिन दफ़े मीर मोहम्मद लगारी साहिबु असांजो प्यारो दोस्त आहे उहो बि गॾु आहे सो हिते ॾाढो ज़बरदस्त एडवेंचर थियण वारो आहे फ़िलहालु अॼु असांजी आहे दावत नेराने जी ऐं उहा दावत कई आहे सैद वारिस शाह उहो तव्हांखे ॾेखारींदा त कहिड़ा माशाल्लाह सिंधी आइटम्स तयारु कराया आयो आहे हीअ व्लॉग तव्हां ज़रूरु ॾिसिजो ऐं पंहिंजे भाउ जी चैनल सब्सक्राइब कयो वीडियो आख़िर ताईं तव्हां ॾिठो त तव्हां अॼु ॾाढो खिलंदो ॾाढो मज़ेदार थियण वारो आहे हीअ व्लॉग खिल भोग बि आहे सिंधी सकाफ़त जा रंग भी हैं। तो दोस्तों आज मैं दोबारा मौजूद हूँ खिपरों के करीब सैयद असद शाह की औताक में। नाश्ते की दावत है हमारी, सैयद वारिस शाह ने सिंधी नाश्ते की दावत की है, वो भी आपको दिखाएंगे। असां असद शाह लाइ हिकिड़ी नंढी सफ़ा ग़रीबानी हिकिड़ी सुखड़ी खणी आया आहियूं। ही सिंधी टोपियूं आहिनि, ॾिसूं था ॿिन्ही मां खे कहिड़ी थी पसंदि अचे। असद शाह ॾेखारींदा। असद शाह के लिए छोटा सा तोहफा लेके आए सिंधी टोपी का। तो असद शाह देखते हैं कौन सी टोपी पसंद करते हैं। ॾिसो टोपी असांजी सिंधी हिकिड़ी अज़ीम है क़दीम सकाफ़त है, उनखे पसंदि है त टोपी हर सुठी हूंदी है, ठीक है। पर ज़ाहिरी है कि हर शइ जो रंग ऐं कलर हूंदो आहे। हाँ, तव्हांखे रंग कहिड़ो वणे थो? रंग ही बेहतरीन है। हाँ ठीक है दोस्तों, असद शाह खे ही रंग पसंदि आयो आहे। खेसि पाराईंदा ऐं पंहिंजे हथड़नि सां पाराईंदा। शल घोट थिए अण मोट थिए ॿियो भेरो ऐं पोइ वञी घर वञी जेको आहे न घर वञा फटफोट विझे इरवान फटफोट विझे हाणे ॿी टोपी तव्हांखे वापसी कयां यादि रखां? इहा तोखे आई अदा। अच्छा हा इहा तोखे आई अदा, महिरबानी। अदा ॻाल्हि इहा त असुल शइ हूंदी आहे, सुखड़ी जी क़ीमत जी अहमियत न हूंदी आहे, सुखड़ीअ जे ख़ुलूस जी अहमियत हूंदी आहे। तो ग़रीबाणो तोहफ़ो ज़रूरु आहे, पर हिन में असांजी मोहबत, हिन में ख़ुलूस समायल आहे। हीअ निशानी आहे, जिते बि असद शाह पाईंदो आउं हुनखे ज़रूरु यादि ईंदुसि ऐं तव्हां बि यादि ईंदो, सब्सक्राइबर सभु। हूअं ई यादि हाँ दिलि में तो वापसि ॾे टोपी टोपी हिकिड़ी ॾेई चवंदा हाणे जिते वेंदे मुंहिंजी यादि ईंदी, तुंहिंजी छो यादि ईंदी? ॿिया कम विसरी विया आहिनि छा? शाला ख़ुशि हुजी माशाल्लाह। साईं वारिस अली शाह वेठो आहे, रिटायर्ड मास्टर। वार माशाल्लाह अञा ताईं कारा अथसि। हीअ साईं जा छोकिरा आहिनि, हीअ पाड़े जा ॿार आहिनि। चाचो रमज़ान छा कहिड़ा हाल आहिनि? स्वेटर कोन पाता सी कोन लॻे या सफ़ा छा था खाओ? हीअ आहे भुरल। छा हाल आहे भुरल? तबियत सही आहे? हीअ बि छोकिरो आहे हिते जो भाउ मोला सी आहिनि या कयो न कामू वारी ॻाल्हि। अरे बाबा सीए ॾिसणो तो अचो हिते हेॾे किनारे। भला इहो अॼुकल्ह इहो माशूक शर फनकार आहे, आर्टिस्ट आहे वीचारो। जेको बि ॻाए थो हिकिड़ो मतिलबु एंटरटेनर त आहे न, बिल्कुलु माण्हुनि खे एंटरटेन करे थो, ख़ुशियूं विराए थो, पोइ हुनखे फ़न ते तव्हां तनक़ीद करे सघो था। इहो हले पियो अॼुकल्ह इहो छा चए तबाह करे छॾियो असां। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे मीर सम्झ में कोन थी अचे, हिनजो इंग्लिश वारो गानो जेकॾहिं सर्च कयूं त लिखूं छा? पहिरियां उन लाइ तव्हांखे इंग्लिश ईंदी हुजे, पहिरियां तव्हांखे इंग्लिश जेका माशूक गाने जा लिखूं छा? माशूक शहर लिखंदो पाणे 1 2 3 गो अची वेंदो हुन जो, माना हाणे ढूंढंदा वञो तव्हां हुन में। अच्छा साईं मीर साहिबु पहिरीं त इहो ॿुधायो तव्हां खिपरे आया कीअं आहियो? असां हीअं आयासीं बाबा। अच्छा माशूक शहर वारी ॻाल्हि ॿुधायो न। जी जी कीअं हिन जो मुक़ाबिलो थियो? माशूक वीचारे खे घुराए फन लाइ वीचारे खे अॻे वीचारो बेसरो आऊं त बेसरो ई चवंदो ज़ाहिर न ग़लति आहे इहो। तव्हां हुन ते इहो हक़ न आहे, तव्हां हुनजे फन ते तनक़ीद नथा कयो। तव्हांखे अचे थो या? हा तव्हां हेॾो ॻाए ॾेखारियो।
तव्हां मला अहिड़ो ॻाए ॾेखारियो पपन बुले जो जिगर जलियो आ जाम माशूक तव्हां भलो ॻाए सघां थो बाबा भले आऊं वेझो आहे खिपरे खां जाम नवाब जाम साम्हूं खां परे कोन्हे को ऐं हिन कलाक में पुॼी वेंदुसि सुबुह जो टाइम थियो नाश्तो करे निकिरंदुमि 1 बजे तयारु थी विया जाम माशूक अचूं था वरितो अचु ॻायूं था कलाक ॾिसूं केरु थो खुटे यार मीर जेको हींअर गानो ॻायो जेको छा चई पपन बुलो पपन बुले खां पुछो तूं हाणे शाइरी करे ऐं असांजा माण्हू वरी अहिड़ियुनि शयुनि खे पसंदि था कनि मज़े जी ॻाल्हि आहे वरी अहिड़ा ट्रेंड हलंदा साईं सरदार शाह जो हींअर बयानु ॿुधो साईं चए थो त मौसीक़ी जी खोट आहे तॾहिं इहे माण्हू उभरनि पिया माना मौसीक़ी जी खोट आहे छो त मौसीक़ी ज़ाहिरी घटिजी मौसीक़ी खोटी आहे मौसीक़ी खोट आहे मौसीक़कारनि जी खोट आहे मौसीक़ारनि जी खोट कोन्हे का मौसीक़ारनि जी खोट कोन्हे का मतिलबु ॻाल्हि इहा आहे त शायदि उहो हिकिड़ो राग ॿुधी ॿुधी माण्हू उन में माण्हू परेशान थी पिया माशूक ॻायो पियो त गामो चए त अरे टंग बार बार मथे छो थो खणे हेॾा हेठि कोको लॻल थी छा अरे बाबा कोको कोन्हे माशूक शहर मां छॾे कलाम भॼी हलियो हुते पोइ हिननि जो वाज मन लफ़्ज़नि जी जंग सॾ कीअं पिए कई हा माशूक जॾहिं अरे ॿुध यार हदा ख़ुदा जे क़सम असांखे वरी हिननि माण्हुनि तबरा करणा पवनि यार हली आहे हद आहे माना कल्ह ॿुध जे शादी में लाज़मी घुराइजां अल्लाह पनाह ॾे मल्लू खे शादी कराई अथसि न अल्लाह पनाह ॾे अहिड़ा बदसो कसी कोन्हे जो माशूक शहर खे घुराए पंहिंजो काज ख़राबु करियूं काज में पुओ भलो पवंदी हा जी वॾो पुओ पवंदो इहो सॼो इहो ई खणी वेंदो 2 करोड़ जो हर्जानो गामू ते कयो अथसि मूं ते घटि में घटि 20 करोड़ जो हणंदो 16 लख रुपए जी घोर ख़राबु कई आहे मुंहिंजी गामू हा जी वॾा पिया 1,000 जो नोटो गामू खीसे में विझेसि थो हिननि खे हाणे तूं घणा दफ़ा मल्टीप्लाए कंदा जॾहिं तव्हां 16 लख या 12 लख ठहंदा बाबा एतिरी घोर कोन हुई हाणे छॾे ॾे इहे मिड़े ई हूंदो आहे हिकिड़ो शो पंहिंजे पाण खे अॻियां आणण जो फैन फॉलोइंग वधाइण जो सो अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे का हरू भरू छॾियो हिन शइ खे ॿी शइ ते अचो माना काल्ह पाण ॿई न पहुचूं हा न पहुची सघूं हा पोइ असां छा इहो कलाम ॻाया पुॼी न सघिया सी ॾाढो आहे माना सी ॾाढो लॻल आहे माना अची कोन सघिया इहो पपन बुले वारो कलाम ॻाई असां छा न पपन बुलो आहे वरी त पुॼी न सघियासीं बाबा गाबो आहे ज़ाहिर गाबो ई आहे न उहो डोड़ंदो ऐं त गाबो कोन थो झले सघे बाबा हितां हिकु छॾायो ज़रे करे ॿाह कढी सफ़ा हालत करे छॾियईं हा सो तोबा खे वञी पाणे चरी मोटी ईंदो वरी किले ते वापसि अदा ही असद शाह जी उतां खे ॿीहर नज़ारा कयो मामा जानी शाह वेठो ॿुधे मीर लगारी जी कचेरी मश्करियूं ख़ुशि आहियो पाणी शुरू कयव छा कहिड़ी भाॼी लॻाई अथव पालक जी हाँ घणा ॾींहं थिया अथसि अच्छा हाँ चलो सही आहे भला किथे कंहिंजे त पेट में वञे पई न साह वारा आहिनि वीचारा हा न इहो सवाबु तव्हांखे थींदो न ॿियो धाणा लॻाया अथव सही आहे माशाल्लाह यार एॾो सुकून अचे थो यार न पूछो दोस्तों मत पूछें कितना सुकून आता है इधर अल्हम्दुलिल्लाह ये इतनी खूबसूरत होता है कि इतनी खूबसूरत जगह है यहाँ से जाने को दिल ही नहीं कर हफ्ते में ये दूसरी बार आए यहाँ के लोगों का खुलूस मोहब्बत हमें बार बार इधर खींच लाती है सर्दियों का अपना सुकून है गर्मियों की अलग खूबसूरती है शाम के वक्त इधर कुर्सियाँ और चरपाइयाँ लगा के कचहरी करते हैं मिज़ा भी केड़ा गुलन बाबा नाज़बू जो गुल आहे नाज़बू जी हा तव्हांखे गुलनि बाबति ॼाण आहे न थोरी हा त ॿुधायो ही भला कहिड़ा गुलनि इहे साईं गेंडे जो गुल सॾिबो आहे गेंडे जो ही ॿियो छा आहे गुल आहे कहिड़ो गुल आहे गुलाब जो त कोन्हे बाक़ी कहिड़ो आहे ख़ुशबू अथसि ख़ुशबू किथे अथसि ख़ुशबू सूंघे ॾिसोसि पाण पोइ हींअर वॾो तबसरा पई कई ख़बर तोखे बि कोन्हे मूं वांगुरु तव्हांखे चयो त मुंहिंजो ही साम्हूं ढंढ ॾिसो माशाल्लाह तव्हां थोरो क्लोज़ करे अञा वधीक ॾेखारियो थो दोस्तो असद शाह जी उताक ते अॼु ॿीहर असांजी नेरनि जी दावत आहे ऐं जेका दावत थी आहे नेराने जी उहा असांजी वारिस अली शाह रिटायर्ड टीचर आहे साईं कई आहे साईं वॾी महिरबानी एॾी तकलीफ़ छो कयव असांजो फ़र्ज़ु आहे महिमान जी ख़िदमत करणु हा ऐं सकाफ़ती फता जेके बराड़ी में पचाया वेंदा आहिनि हा ज़बरदस्त तव्हांजे अॻियां माशाल्लाह अच्छा साईं हिन में बाजर जी मानी आहे कणिक जी कुटी आहे हीअ ॾिसो दोस्तो हीअ त मुंहिंजी पसंदि जी शइ आहे नंढे हूंदे खां माशाल्लाह ऐं बाजर जी मानी जी कुटी
माशाल्लाह। वाह दोस्तों इसको हम बोलते हैं कुट्टी, गंदम की रोटी की ये कुट्टी है जिसमें गुड़ और असली घी मिक्स है और रोटी को आलू ये लगाए जाए ना तोड़ के छोटे छोटे टुकड़े बनाए जाते हैं इस तरह से। ये हम देखें बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मामे ने कहते हैं अभी तो खाने माशाल्लाह। साईं पे मामे ने और ये बाजरे की रोटी की कुट्टी है, ये भी इसी तरह बनाई जाती है लेकिन ये नरम होती है उससे। मामे लोकरे नहीं इनमें ठंडा है, इन्हें खंड इसमें चीनी है, इसमें गुड़ नहीं है। उसमें चाहे गुड़ है। तरियल पटाटा वाह वाह, मामे के ये बेदन जो घोटालो, मक्खण माटी, मामा ये प्लेट खणी ऐं ही तव्हां ॿुधायूं बाजरी जी मानी, राव तो रायतो। एड़ियूं मानियूं ने असीं रोज़ ईंदा रोज़ रोज़ कोन मिलंदी, मिलंदो छो रोज़ रोज़ कोन मिलंदी। असां जा मिलंदो न हा बाबा हा जे तूं पहिरियां अचण जी पक ॾे पोइ मां नाश्ता रोज़ खाराईंदो इहे न मानी है। जान सकते छा इहे न जो पहिरियां अचण जी पक ॾे हाँ मामा प्लेट खणी नाश्ता तो रोज़ खाराईंदो वासी हा प्लेट यार घोट की ॾाढी परे है नहीं पर कीअं कयो ॿुधाए न। ॿुधाए ॿुधाए ना ना छा कयो। मुश्ताक के बता रहा नाश्तो न दावत नहीं तो मैं सोचो थी हराम पे कंदा नाश्ते में अगर को मतलब कजे मुझे ना बेदो ठहल न हूंदो आहे चवां बेदे खां नाश्तो कंदो ई कोन आहियां। हाँ इरफान जो बेदो ठहल मुझे तुझे आलू ना आहिनि या फिरान शइ न आहे ठीकु आहे नाश्ते में असांजो मांझानो थी वियो असीं लेट पहुतासीं। मानी आई छोकिरा जे रक़म पहिरियां बोर खणी आया पोइ चांवर खणी आया असीं उते पहिरियां थियो ॾेई वियो बेदो कोन्हे वरी फ़ोन कयईं माई खे बेदे कोन टाइम चयो मां तूं विसर करे ताईं ॿुधायो कोन मुंहिंजो चलो ठीकु आहे खायां थो वरी इरफान जो आलू कोन आहिनि जाम वरी माई खे फ़ोन कयईं तूं मां आलू आखे आलू कोन आहे चयो मूंखे त आखे कोन आहे इरफान चयोसीं भला मानी खाऊं इन विच में मानियूं अञा आयूं कोन असां चांवरनि ताईं बोर विझी मानी खाई छॾी थोरी देरि खां छोकिरा उन सलाद ईअं तस्तरियूं भरियो खयो अचनि मेहूं ने ठारायो असां मानी खाई छॾी मानी खाई छॾी ख़बर अथव 15 पोइ चयो माई खे वरी फ़ोन हे तूं हिकु शर्म कोन्हे तो मानी देर में क्लीन की महिमान मानी चांवर खणी साईं छा अथव अॻु में त इहे आम शयूं हुयूं बाजरी जी मानी बिल्कुलु बाजरी अटो चांवरनि जो अटो पर हाणे शहरनि में त नापे ॾियनि ॿारनि में कीअं थो मिले चकिनि था वठो पीअण असां जंटर पिया न अॼु बि हाणे शहर मां था आहियूं अच्छा जंट आहिनि घरनि में जंटर पिया हूंदा अॻु में त पीअबो न घरनि में असां मुंहिंजी वाल त ख़ुदि पीअंदी हम्म अॻे अटा जेके कणिक जो हूंदो असांजे घर में मुंहिंजी वाल त पीअंदी सही सही मुंहिंजी वाल त तक़रीबन राति जो 4 बजे उथंदी अच्छा पोइ अटो पीअंदी ऐं आउं सुम्हियो हुउसि न त मूंखे गोॾे ते सुम्हारे ऐं ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह जो अच्छा बचपन मूंखे यादि अची त मुंहिंजी ला इलाहा इल्लल्लाह माशाल्लाह ज़िक्र पढ़ंदी हुई झंडो पालंदो पियो झंडो पालंदो ज़िक्र आहे, पालंदो ज़िक्र पियो पियो। बरकत बतने हुई जी, जी। तॾहिं हुन बरकत दोस्तों सैयद वारिस अली शाह असद अली शाह के अजीज़ हैं और इन्होंने आज ये नाश्ते का एहतमाम किया है हमारी दावत की है तो उनसे बातचीत चल रही थी कि पहले तो ये बाजरी का आटा या चावल का आटा ज्वार का आटा ये आम चीज़ें हुआ करती थी क्योंकि घर में ये बना उसको पिसा जाता था चक्की में छोटी जो चक्की होती थी और ख़वातीन उसको ये बनाती थी आटा पीसती थी ख़वातीन पीसती थी ये आटे लेकिन अब ये चीज़ें ख़त्म होती जा रही हैं देहात में शहरों में तो है ही नहीं देहात में भी आहिस्ते आहिस्ते ख़त्म होती जा रही हैं तकरीबन ख़त्म हो चुकी है ख़त्म हो चुकी हैं मामा तव्हांजे दौर में अटो भला वठंदा आहियो या पीअंदा आहियो घर में हो किथे आराम शहर में छा ॾियूं दाना आनींदा पीए खाईंदासीं हाँ हा ये दोस्तों लस्सी बि आहे माशाल्लाह लस्सी जगह भरे पियो मीर लॻाए सॼी पीअंदो अॼु इहो हा न बचाइणो न आहे मामा पुराणो कार्ड पियो तुंहिंजो भले पे चयां मुंहिंजो ॾाॾो 97 साल जो 98 साल जो हे 2021 में गुज़ारियो आहे ऐं ॾाढो हलंदो हुयो बनी ते वेंदो हुयो माना आख़िरी 6 महीना बीमार थियो बाक़ी कुझु बि बीमारी कोन ईंदा देखां कार्ड लस्सी थी चवई पहिरीं जेके ठहिया न हाँ। 76 खां शुरू कया ॾाढे बंदूक वरिती हुई मुंहिंजे ख़्याल में उहो उन वक़्त में ॿुधाई पई त 1937 में 160 रुपए में घणे बंदूक वरिती
अञा पई आहे हा उहा आहे चीको सरावे कया जी माना हीअं तव्हां उहा पुछायो त घटि में घटि 15-20 लख रुपए जी हूंदी बंदूक उहा अच्छा उहा घोड़नि वारी हूंदी ऐं घोड़ो जेको हेठां विझी कारतूस जेको आहे न उहा आहे नुमाइश लॻायो नुमाइश हाणे छा यार लॻायो अता खे ॾेई करे म्यूज़ियम में रखी करे हा साईं असांजा पंहिंजा घर कोन न तव्हां खे ॾियूं म्यूज़ियम लाइ अता पंहिंजो ॼाण यूट्यूबर भाउ आहे यार उहो ठीकु आहे पर हाणे भाउ हाणे सभु शयूं भाउ ॾिनो आहे ॿ ॿाहिरि थियूं लिखो 4 साल आहे इहे सभु शयूं मर्द जो पाण जो न ॿिए खे थोरी हुयो बनी शाबाश हेॾा शेपर लॻाया पिया अथई जहिड़े बचा ई कोन छा चीज़ शेपर मूं शौक़ में रखिया न जहिड़े लाइ त कोन रखिया पुटे हीअं तो हल्का पहिरीं चोटी वॼी पहिरीं वॾियूं छांगे छॾिया अथमि हींअर सियारो आहे न छांगे आया अथमि वण फोटो हे ॾींहुं हा महिरबानी ये लो माना बटूं मीर साहब नाश्तो करे पियो अञा नाश्ते जी पचर कोन थो छॾे माना लॻे थो सॼो माना कंप्लीट खाईंदो तव्हां अॼु अञा त उहो रहियल आहे न माना कुटी रहियल आहे बुसरी रहियल आहे हा बुसरी आहे ई कोन न एॾो दाढ़ अची वेंदी न बाबा हींअर कोन थी अचनि बुसरी ॾिसजांइ छा साहिबु ईंदी कोन ईंदी मखण वेठो खाए हेॾे हेॾे संगत केॾो तोखे भाए थी छो कोन भाई क़दुरु कोन थो करे संगत जो कतुर हाणे बनी लिखी ॾियनि ॿुधाए भला कदुरु कॾहिं बनी लिखी ॾियनि छा कनि भला भला उहो माशूक शहर न बल्कि माशूक पाण वारो कंबराणी यार दोस्त पाण वारो भाउ 2 2 इहो कीअं आहे ॿुधाए उहो हिकिड़े शाह साहिब जो 2 गुम थियो ॾेरे लाल में माशूक शहर रखी पोस्ट फेसबुक माशूक शहर माशूक कंबराणी माशूक कंबराणी सॉरी वात त अहिड़ो चढ़ी वई की न छा करे हूंदो त माशूक कंबराणी पोस्ट रखी त फिदाउद्दीन शाह जो जेको ॿ अलॻि लिखियईं वरी के 2 अच्छा जेको 2 गुम थी वियो आहे जंहिंखे मिले उहो 2 साईं खे मोटाए वञे ॿिए ॾींहुं 2 मिली वियो वरी पोस्ट रखियईं त साईं फिदा शाह जो गुम थियल 2 उहो मिली वियो आहे दोस्त खे 2 वापसि ॾियण जी महिरबानी गॾाए छो कोन लिखी अलॻि छो कयईं जेतिरो वीचारो पढ़ियलो ओतिरो त लिखी अॻिलो बि सम्झी वियो 2 ई गुम थियो आहे त दोस्तो हिन जी विलाग में एंट्री खे तव्हां कींदा ॾिसो दोस्त चवंदो त दोस्त खे पंहिंजे विलाग्स में शामिलु कबो तव्हांखे जेकॾहिं मज़ो अचे पियो हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी दिलचस्प ॻाल्हियूं ॿुधी मज़ा या ॻाल्हियूं ॿुधी हीअ त माना अञा खुलियो ई कोन्हे हीअ तव्हांखे माना 1% हुन पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो आहे वाह मूंखे मुंहिंजे लाइ रिक्वेस्ट बि करो त मुंहिंजो पंहिंजो बि यूट्यूब हा मुंहिंजा बि तव्हां विलाग्स ॾिसो हा। एॾा सुठा न हूंदा आहिनि जहिड़ा इरफान जा आहिनि मुंहिंजा 10% चङड़ा हूंदा इरफान जा 90% मूंखां वधीक सुठा आहिनि हालांकि असीं हिकिड़े मतिलबु पहिरें जोड़ जा मल आहियूं असीं साॻी एडिटर रहियासीं त मूं माना इहो कमु छॾे ॾिनो हुयो पर हाणे वरी ज़ाहिर आहे चवंदा आहिनि न बहती गंगा में हम बि हाथ धो लें त मूं बि सोचियो त मुंहिंजो छो न पाण बि हिन यूट्यूब खे अॻिते आणियूं यूट्यूब ते पाण बि अचूं 2-3 साल मूंखे बि थी विया आहिनि अलहमदिल्ला सभु 10,000 खां मथे सब्सक्राइबर आहिनि पर यूट्यूब ते वीडियोज़ न रखण जे करे व्लॉग्स न रखण जे करे ज़ाहिर आहे टाइम में हेठि मथे थिए थो सही आहे सो हाणे सिलसिलो जारी आहे अच्छा दोस्तो ही वाक़ई हिन जा विलाग्स तमामु सुठा आहिनि तव्हां सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे मीर बलोच ऑफिशियल लिंक ऐं हुनजे चैनल जो डिस्क्रिप्शन में रखां थो प्रिस्क्रिप्शन में रखी डॉक्टर वारी प्रिस्क्रिप्शन त माना माण्हू उहा नाश्ते में बि वठनि इरफान हिकिड़ी शइ मूंखे यादि अची वई कहिड़ी अञा त पिया खाई अञा त पियो खाए उहा हालत आहे अञा त पियो खाए रत ते तरे सम्झो अॻियां शरबत पींदो अञा लस्सी बि पई आहे लस्सी पई आहे इहा पीअंदो लस्सी जो जग पूरो माना पीअणो अथई हा खा बिल कोन ॾियणो आहे असगर साहब बहरहाल हिते मज़ो लॻो पिया आहे हिन लाइ बीठा आहिनि इंजॉय कनि पिया तव्हांजो नालो छा आहे पुटु इनायतुल्ला तव्हांजो नालो छा आहे गुलाम हैदर तव्हां सैयद आहियो तव्हांजो एजाज़ तव्हांजो नालो छा आहे पुटु भूरो तव्हांजो नालो छा आहे महमूद सुल्तान वाह जो नालो आहे असां यार जो शहीद जो नालो आहे हा साबिर हुसैन मामा जानी तव्हांजो नालो छा आहे इहो जानी छा के इहो त कुर्बा जो नालो आहे न
इहो त कंहिं असांजी मामीअ तव्हां ते रखियो हूंदो न। असली नालो छा आहे? असुल नालो जानी छा? असली इहो आहे, अञा ताईं जानी आहियो तव्हां? हाणे त 95 साल जा थी आहियो। हीअ रसियूं ठाहे ॾेखारियो न। रस्सियों ठाहियूं त बड़े ये ठहंदियूं आहिनि। ये हैं असद शाह के वालिद के मामू सैयद जानी शाह, इनका नाम ही जानी शाह है। ये रस्सियाँ बनाते हैं इस उम्र में भी, ये इनका शौक़ है एक तरह का। मामा ये शौक़ लाइ कयो था या गुज़ारे लाइ? गुज़र लाइ शौक़ु कोन्हे? हाँ विकिणा कोन थो पोइ बाक़ी पोइ हिनखे रसा ठाहे गहूं ॿधंदासूं अच्छा उन्हनि लाइ। उन खां पोइ वरी खट वारींदासूं। हाँ पंहिंजे माना घर लाइ ठाहियो था। हा घर सही आहे सही आहे, ठाहियो ठाहियो। पोइ माना इन पिया घुमाईंदा रहंदा आहियो? हा पियूं घुमनि। घुमनि। वाह 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 वाह। हीअ कॾहिं खां ठाहियो था? हिनखे 12 महीना थी विया आहिनि। 12 महीना? हा 12 महीननि में कोन थियूं ठहनि अञा? हरे हरे पिया ठाहियूं पोइ कॾहिं ठहंदियूं? पोइ इहा ठही वियूं आहिनि। इहो मामा जानी शाह, हीअ आहे सैयद जवाद शाह। असद शाह ॿियो को बि कलर न पाईंदो आहे, सिर्फ़ु वाइट कलर। इन जो छा सबबु आहे साईं असद शाह तव्हां अॼु वाला ताईं? साहब बि अछो वॻो पाईंदो हो जेको। इन जो सबबु छा आहे? सबबु बसि इहो शौक़ु आहे हिकिड़ो। माशाअल्लाह, केतिरो बहितरीनु नज़ारो आहे। हू साम्हूं टैंकी तव्हांखे ॾेखारे चुका आहियूं ऑलरेडी अॻु में ई। हा साईं मैक किथे आहे? मैक ओ असांजी भाइटी मैक शर्मिली वई हली। हितां तव्हांखे इंट्रस्ट ॾेखारींदासीं उतां कजी। ही आहे एंट्रेंस। सो दोस्तों अॼोको व्लॉग तव्हांखे कीअं लॻो आहे कमेंट्स में पंहिंजे भाउ खे ॿुधाइजो ज़रूरु। ऐं मीर लगारी जी एंट्री तव्हांखे कीअं लॻी आहे इन लाइ ख़ुशूसी मूंखे मशवरो ॾिजो त इनखे इन जूं ॻाल्हियूं तव्हांखे सुठियूं लॻनि थियूं नथियूं लॻनि। सो बहरहाल दोस्तों यहाँ पर आपसे लेते हैं इजाज़त। आज का व्लॉग आपको कैसा लगा, सिंधी नाश्ता आपको कैसा लगा, और ये खूबसूरत ओताक के बारे में आपका क्या कहना है हमें कमेंट्स में ज़रूर बताइएगा। बहुत शुक्रिया आपका दोस्तों। माशाअल्लाह सदाई गॾु।